साइंसदान रोज़ अवल खां इंसान जी ज़िंदगीअ बाबति मुंझियल मसइला ॻोल्हण ऐं उन्हनि खे हल करण लाइ कोशिश आहिनि, जंहिं हवाले सां उन्हनि खे वॾी हद ताईं कामयाबियूं बि मिलियूं आहिनि, जेकी इंसान जे वजूद, बका, बीमारियुनि, ॼमार, इंसानी जिस्म ऐं ज़िंदगीअ में आयल तोड़े ईंदड़ तब्दीलियुनि जे हवाले सां आहिनि। अहिड़ी ई कोशिश कंदे डेनमार्क जे माहिरनि हथरादू ज़हानत जी मदद सां हिकु अहिड़ो चेटबॉट तैयार करे वरितो आहे जेको इंसान जे मरण जो अंदाज़ो लगाए सघे थो, जंहिंजो मतलब इहो थियो त हथरादू ज़हानत ते ॿधल इहो चेटबॉट कंहिं बि माण्हूअ जे मरण जे वक़्त ऐं सबबनि बाबति अॻकथी करे सघे थो। अहिड़े सिस्टम जे मक़सदनि लाइ माहिरनि 2008 खां 2020 ताईं जे 60 लख माण्हुनि जी सिहत ऐं ॿियनि ॻाल्हियुनि बाबति अंग अखर गॾु कया ऐं उन्हनि जो मुआइनो कयो। मुख़्तलिफ़ शयुनि खे ॾिसण खां पोइ चेटबॉट जूं मौत बाबति कयल अॻकथियूं 78% दुरुस्त बि साबित थियूं आहिनि। मौत जी अॻकथी करण लाइ हथरादू चेटबॉट खे सिहत, तालीम, रोज़गार, कमाई वग़ैरह जी ॼाण घुर्बल हुजे थी, जंहिंजे बुनियादनि ते इहो कंहिं बि माण्हूअ जे मरण जो अंदाज़ो लगाए थो। सिहत जे हवाले सां मौत जो अंदाज़ो लगाइण आहे त हिकु ख़्यालु ई, पर तंहिं हूंदे बि टेक्नोलॉजी ऐं साइंस जी दुनिया में इहो हिकु वॾो क़दम साबित थी सघे थो। इहो बि मुमकिन आहे त वेझे मुस्तक़बिल में अहिड़ो चेटबॉट बि तैयार थी वञे जेको इंसान जे मौत बाबति 100% पक ॾियारींदड़ अॻकथी करे ऐं उन जा सबब ॿुधाए, जिन खे नोट करे उन्हनि खां लवाए माण्हू मौत खे बि मात ॾेई सघे थो। इन ॻाल्हि में बि का हैरत नाहे, छो त साइंसदान वॾे अरसे खां ज़िंदगीअ ऐं मौत ते कंट्रोल करण लाइ कोशिशूं करे रहिया आहिनि, जेकी उज़वनि जे मटाइण खां पोइ कंहिं हद ताईं कामयाब बि थियूं आहिनि।